ॿुधो त ईअं ई थींदो मां केॾो तव्हांखे सम्झाई थो केॾो ड्रिजंदो दादा मूं सॼो बंदोबस्तु करे छॾियो आहे ठीकु आहे पुट मूं पंहिंजो सामान खणी वरितो आहे ऐं हाणे तूं बि खणी वठ दादा कहिड़ो कहिड़ो सामान खणा हिन सिंधो मण जी सुगंध में मुंहिंजो साहु आहे मां अखियूं पहिरियों खोलियूं जॾहिं त हिन मण सिंध जी रोशनी मुंहिंजी अखियुनि में आहे मुंहिंजी दिलि जी धड़कन पहिरीं धड़कन में सिंधो मण आहे मां नंढो थी वॾो हिन धरतीअ ते थियो आहियां छा छा खणा हे गिटियूं खणा मैदान खणा पंहिंजे स्कूल जूं बेंचूं खणा या उहे वण खणा जिन तो अंबड़ियूं पटींदे मां किरियो हुयमि दादा मुंहिंजी माउ भॻी हुई छा छा खणा आख़िर उहो वक़्तु अची वियो जंहिंजो मूंखे डपु हुयो बस बाबा छा ॼाणे ॻाल्हियुनि पंहिंजो सामान खणी जेका तव्हांजी आज्ञा दादा ठीक है वञूं पिया बाबा वञूं पिया बस काका तव्हां काॾे बि न वेंदो काका काॾे बि न वेंदो तव्हां काॾे बि न वेंदो हीअ लतीफ़ जी धरती छॾे तव्हां काॾे बि न वेंदो इहो सॼे ॻोठ वारनि जो फ़ैसिलो आहे अॼु खां पोइ मदद जी मारूअड़नि खे लतीफ़ जे पोइ नगर मां को बि मज़हब कानून न ॾींदो हा पर मौली साहब ज़ुबान मां निकितल अखर आहिनि कमान मां निकितल तीर कॾहिं बि वापसि न आहे वरंदो असां वेंदासीं ज़रूरु वेंदासीं
पर हुन ॾींहुं मूंखे ज़रूरु यादि ईंदासीं जॾहिं इहे सुंद धरती दुहागण जो वेस ढके असां बाबति पुछंदी तव्हां खां। जॾहिं धारियनि जा दहमाण तव्हांजे यहाँ ते हेबत तारी कंदा न, उन वक़्तु असां तव्हांखे यादि असांजी ॿाहुनि ते ॾिस काका, असांखे पंहिंजी ग़लती ते बेईमानी आहे काका। काका असांखे माफ़ कर काका। बस न बाबा, पहिरियों वञणु वाकई बि ॾुखियो पियो लॻे, वाकई बि ॾुखियो पियो लॻे, पर हिन धरतीअ खे छॾणु तमामु औखो पियो लॻे। जंहिं धरतीअ जी छातीअ ते एतिरो अरसो रहिया आहियूं, उन खां विछड़णु वाकई औखो पियो लॻे। जंहिं धरतीअ जो जल रगुनि में रत बणिजी डोड़े थो, उन खां अलॻि थियणु जहिड़े चिता में जलण बराबरि पियो लॻे। पर हाणे न मोड़ काका, हाणे न। हा, छो त मूं सिंध धरतीअ जी मिटी पाण सां गॾु खणी वरिती आहे। हा, खणी वरिती आहे। हाणे उते हिनखे ॾिसंदे ऐं चुमंदे सुख सां गारे सावण काका असांखे छो छिनो करे न वञ। काका चवे त नियाणियूं मेड़ वठी अचो, न वञ काका। अहिड़ो अनर्थ न कर बाबा। हा, बाक़ी मां वाइदो थो कयां त मां वापसि ज़रूरु ईंदुसि बाबा। ठीक है काका। काका त पोइ ही वठो। छा सावण वाला आहिनि, तव्हां खां उधारा पैसा वरिता आहिनि, कोन थी सघिया। इन करे घरवारी जा वाला लाइ आयुसि। मता तव्हां न मुड़ो ई वञो त पैसा ॾे बसि तव्हांखे। पर छो सावण, छो? इन करे काका तो बुरा जरूर आयूं, पर एतिरा बुरा भी न आयूं काका जो परदेस ते वेंदड़ पंहिंजे ॿाहिरि जो अमानतूं बि खाई वञो। ऐं उते तव्हांखे वञी चवणो पए दादा सिंधी भाउरनि ॿियो त कुझु बि न कयो, पर अमानत में वरितल पैसा बि खाई। तूं पंहिंजे काके खे एतिरो किरियल थो सम्झीं? अड़े ई उन मारुन रीत जो सेण मटाइनि सोन ते। मां ही वाला खणी परदेस ते वेंदुसि, धारियनि जे देस ते खणी इहे वाला वेंदुसि मां। हे ईश्वर, हे कहिड़ो ॾींहुं ॾेखारे छॾी मूंखे। पंहिंजे न्याणीअ जा वाला खणी धारियनि जे देस ते वेंदुसि मां। अड़े सावण, इन खां त पंहिंजे काके खे मारे विझी हाणे ईअं न करे। अड़े मारे विझी मारे। काका दादा पुलिस वाले साम्हूं ख़बर हुई त मूंखे सिधो अमण वञणु न ॾींदा। दीपू वक़्तु अची वियो। जेकॾहिं मां मरां त अजरक जो कफ़न ॾेई सिंधूअ जे हवाले कजो।
ऐं तव्हां न सिंधु खे छॾे न वञो बाबा, न वञो। मां तारुफ़ कराइण जे लाइ गुज़ारिश कंदुसि, सभ खां पहिरियां चंद्र जो कैरेक्टर करण जे लाइ तव्हां सभिनी जी भरपूर ताड़ियुनि में अली रोशन शेख खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचे। अली रोशन शेख, अली रोशन शेख। अच्छा, ऐं जी, ऐं जेसी ताईं अली रोशन चेंज करे मां सावण जे किरदार करण जे लाइ तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट आशिक़ अली दायो खे गुज़ारिश कंदुसि तो स्टेज ते अचे, महिरबानी करे। ऐं दीपक जो कैरेक्टर करण जे लाइ नौजवान आर्टिस्ट सजाद सुमरो खे गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचे। ऐं शेरू जो कैरेक्टर करण जे लाइ असांजो नादर चाचड़, तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में नादर चाचड़। ऐं अनिल जो कैरेक्टर करण लाइ असांजो प्यारो आर्टिस्ट सजण चाचड़, उनखे गुज़ारिश आहे त महिरबानी करे स्टेज ते अचे, सजण चाचड़। ऐं रतन जो कैरेक्टर करण जे लाइ असांजो अलीगुल सुमरो, अलीगुल सुमरो खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। ऐं असांजी तमामु ख़ूबसूरत आर्टिस्ट जंहिं राधा जो कैरेक्टर कयो उहा पंहिंजो काजोल सिंधु खे गुज़ारिश कंदुसि तो स्टेज ते अचे। काजोल। ऐं जेसी ताईं अली रोशन अचे मां मेकअप आर्टिस्ट शकील कादरी के गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे स्टेज ते अचे। शकील कादरी। सेट डिज़ाइन ए जो सेट तव्हांजे साम्हूं आहे, मां पंहिंजे प्यारे ज़बरदस्त आर्टिस्ट नज़ीर शेख के गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे स्टेज ते अचे। नज़ीर शेख अलाए किथे आहे, नज़ीर के हलो ठीकु आहे। ऐं म्यूज़िक बैकग्राउंड जेको तव्हां ड्रामे में ॿुधो जेको जान हुई, मां पंहिंजे प्यारे दोस्त तारिक लाखो के गुज़ारिश कंदुसि तो स्टेज ते अचे। म्यूज़िक बैकग्राउंड तारिक लाखो। ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर, राइटर ऐं चंद्र जो किरदार अदा कंदड़ तव्हां सभिनी जी तमामु घणनि ताड़ियुनि में अली रोशन शेख। ऐं मां पंहिंजे सीनियर मिस्टर MM बलोच साहब के गुज़ारिश कंदुसि उहे स्टेज ते अचनि। MM बलोच साहब। हिकिड़ो तारुफ़ रहिजी वियो दोस्तो, जंहिं दोस्त कासिम जो किरदार कयो, भरपूर ताड़ियुनि में रियाज़ सुमरो। ऐं असां वटि मौलवी हिदायतुल्लाह जो कैरेक्टर करण लाइ तमामु ज़बरदस्त ताड़ियुनि में तव्हांजे में मोहम्मद रफ़ीक शेख साहब के गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि। मिस्टर MM बलोच साहब। नज़ीर शेख जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ ॿुधे थो त महिरबानी करे स्टेज ते अचे। सेट डिज़ाइनर, शायर, राइटर, ज़बरदस्त एक्टर नज़ीर शेख। चलो साईं MM बलोच साहब जिन असांजे सभिनी आर्टिस्टनि सां मिली रहिया आहिनि। MM बलोच साहब जे लाइ तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं थी हलियूं अॻ में, उहो कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु मां हिकिड़ो शुक्रियो पंहिंजी हिंदू कम्यूनिटी जो अदा कंदुसि, जेके घणे तादाद में असां वटि अची असांजे प्रोग्राम जी रौनक बणिया। असांजे हिंदू भाइरनि जे लाइ तमामु घणियूं ताड़ियूं। ऐं मुरली गुल के मां गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। मुरली गुल असांजे हिंदू पंचायत जो मेंबर आहे। मुरली गुल जे लाइ तमामु घणियूं ताड़ियूं। ऐं ॿी ॻाल्हि त तमामु ज़बरदस्त ऐं पुराणो आर्टिस्ट बि आहे।
मां माइक हवाले कंदुसि मिस्टर M बलोच साहब जे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अली रोशन शेख मुझे प्यारो है। ऐं अॻे बि भला ड्रामा हिते स्टेज कया आहिनि, पर तव्हांखे कीअं लॻो उहो ख़ुदा बहितर थो ॼाणे या तव्हां था ॼाणो, पर अञा भलो लॻो। पर सची पुछो त 2 या 3 जायुनि ते मुंहिंजे अखियुनि मां पाणी निकिरी आयो। एॾो बहितरीनु एक्ट हो। ख़ासि करे रियाज़ जो करेक्टर बि ज़बरदस्त हो। जेसीं प्यार वारो गानो ॻायूं ज़बरदस्त, ऐं ट्रेजिडी बि ज़बरदस्त कयूं। अली रोशन त कमाल हो, बसि हो ई वणियो, मुस्लमान हो ई कोन। ऐं इहे काजल मुंहिंजी भाणेजी, कारो सिज में, रफ़ीक शेख, आशिक़ दायो, सभई मुंहिंजा प्यारा, सभु मूंखे घणा प्यारा आहिनि। सभिनि खे लख लख मुबारकूं। ऐं इन सां गॾु आर्ट काउंसिल वारनि खे तमामु घणियूं मुबारकूं, जिन एॾो टैलेंट जेको आहे उनखे ॾेखारियो। साईं मां हुजत त कोन थो करे सघां, रिक्वेस्ट ई करे सघां थो। डिप्टी कमिश्नर साहब खे गुज़ारिश आहे त 2 मिंट अची ऐं ड्रामे जे बारे में जेकॾहिं 2 जुमिला वो तनक़ीदी हुजनि या तारीफ़ी, उहे असां तव्हांजो ॿुधणु तमामु ज़रूरी था सम्झूं पिया। असांजी ख़्वाहिश पूरी कयो ई आहे। साईं मुंहिंजी छा मजाल जो अॼु हिन प्ले जेको थियो आहे उन ते को तनक़ीद जो तसवुर बि करे सघां। यकीन रखो आऊं को एॾो पारखू कोन आहियां जो ड्रामनि ते का तनक़ीद करियां, पर जज़्बनि जो इज़हार ज़रूरु करियां थो त जीअं मुंहिंजे भाउ M बलोच चयो त मुंहिंजे ख़्याल में हिते वेठल जेके बि हसास दिलि रखंदड़ माण्हू आहे, घणो करे सभिनी जे अखियुनि में ज़रूरु ॻोढ़ा आया हूंदा। वतन सां असां सभु असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे प्यारे पाकिस्तान ते। असां सभु यकीनन वॾी महिनतुनि सां, क़ुर्बानियुनि सां आज़ादी वरिती आहे, जंहिंजो असांखे क़दुरु करणु खपे। पर हीउ बि हिकिड़ो सच आहे त हिकिड़े मुआशिरे जा 2 अध थिया। उहो मुआशिरो कीअं भोगींदो आहे, उहो भोगना, उहा सॼी भोगना हिते तव्हां जंहिं तरीक़े सां ॾेखारी, यकीनन उहा सिंध अमड़ महसूसु कई हूंदी। ऐं अञा ताईं कंदी रहे थी। हिन ड्रामे जी निस्बत सां ऐं मुंहिंजे उन्हनि भाउरनि खे जिन खे मज़हबी लिहाज़ सां हिंदू करे अलॻि कयो थो वञे या चयो थो वञे, उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन वक़्तु जंहिं क़िस्म जूं साज़िशूं थियनि थियूं उन्हनि जो शिकार न थियो। हीअ अमड़ जंहिंजी मिटी रोशन खणी पाण सां वियो पिए, उहा मिटी तव्हांखे कॾहिं न छॾींदी। उन मिटी मां ही वेठल माण्हू, उन मिटी मां उहे ठहियल माण्हू जेके हिते वेठा आहिनि, उहे कॾहिं बि तव्हांखे अकेलो न छॾींदा। को धाड़ेल, को रहज़न, को पथारीदार, को सूबेदार, को कामोरो तव्हांखे धमकाए त सिंध वञण जूं महिरबानी करे ॻाल्हियूं न कयो। उन सां गॾु हेतिरा अदब दोस्त वेठा आहिनि जेके तव्हांखे अकेलो न छॾींदा। जीअं लाड़काणे में को वाक़ियो थियो कंहिं मंदरु सड़ण जो, मदेजी में थियो या हैदराबाद में थियो या कंहिं ॿिए सिंध जे शहर में थियो, त अहिड़नि साज़िशुनि खे असां गॾिजी नाकाम कंदासूं त जीअं वरी सिंध अमड़ ते अहिड़े क़िस्म जा घाव न अचनि जिन जो असां वरी न अज़ालो करे सघूं ऐं न वरी इन ॾुख खणण जी पोज़ीशन में वरी सिंध आहे। असां सभु सिंध सां मुहबत कयूं था, यकीनन उहा पाकिस्तान सां मुहबत आहे, छाकाणि सिंध उहा धरती आहे जे पाकिस्तान जे लाइ पहिरीं करारदाद मंज़ूर कई। त असांजी मुहबत खे कॾहिं बि कंहिं शख़्स सां न ॾिठो वञे त सिंध सां मुहबत कंदड़ जेको आहे सो ख़ुदा न ख़ास्ता आहे धरती सां मुहबत नथो करे। असां उहे मुहबत कंदड़ आहियूं जेके पंहिंजे पाकिस्तान तां, पंहिंजे सिंध तां जान घोरींदासीं
हिन ड्रामे जी जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। ऐं पंहिंजो खावड़ साहब, सांगी साहब, असांजो सरवर साहब या जेके ड्रामे जा ऑर्गेनाइज़र आहियो, मूं वटि यकीन रखो तव्हांजी तारीफ़ जा लफ़्ज़ कोन्हनि जो तव्हां एॾो मंडल मचायो। ऐं उन में ऐं वरी असांजे रोशन साहब जेको हिन ड्रामे जो तख़लीक़कार बि आहे, हिदायतकार बि आहे ऐं किरदार जो बि माशाअल्लाह शाहकार रहियो। बाक़ी फ़न जो अञा मुंहिंजो भाउ ऐं दोस्त वेठो अकबर लगारी, हुन ॻाल्हाइण खां मन पे कयो। उनजो सबबु हो, उन वक़्तु हुन चयो पिए त ड्रामे जो जेको असरु आहे उहो आवाम जे दिलनि ते रहणु ॾियो। असांजे लफ़्ज़नि खां वधीक अहमियत उन तासुर जी हुई जेको धरती सां मोहबत जे दौरान फ़ौतगी जो हिकिड़ो आख़िरी ओपी चइजे थो छा ड्रॉप सीन हो, त उन मोहबत खे हुन न पे ज़ाइल करणु चाहियो। उन वक़्तु यकीनन ॻाल्हि त थियणी आहे, उहा थी वई। स मोहबत जी मिटी जेका आहे न, असां जेका ॻाल्हि कयूं था रुॻो असां नथा कयूं, पर मौला मुश्किल कुशा अलैहिस्सलाम जिन जो फरमान आहे त जॾहिं कंहिं सफ़र ते वञो, आलिम वेठा हूंदा, जेकर आउं ग़लति हुजां मुंहिंजी तस्सीह कनि, त तव्हां कॾहिं सफ़र ते वञो त पंहिंजी धरती जी मिटी खणी वञो, त जंहिं मुल्क में वञो तव्हांखे उते जी आबहवा भाउ न पए त पंहिंजे मुल्क जी मिटी पाणी में विझी पीओ त तव्हांखे यकीनन फ़रत ईंदी। इहो मोहबत मूंखे, इहा धरती सां मोहबत केरु थो सेखारे? जेको वालीअ काइनात आहे। त असां ते कॾहिं बि कोई इहो इल्ज़ाम न हणे त असां जॾहिं धरती जी मोहबत था कयूं त ख़ुदा न ख़ास्ता असांजो को ॿियो तसवर हूंदो आहे। सो हाणे आउं तव्हां सभिनी जो शुक्रियो अदा कयां ऐं हिन ड्रामे जे लाइ आउं हिकिड़ो नज़रानो पेश कंदुसि। साईं 50,000 रुपया मुंहिंजे तरफ़ां हिन ड्रामे जे अधु हिसो हिन लेखक ऐं हिदायतकार लाइ, अधु बाक़ी फ़नकारनि में विरायो वञे, जेको आउं ॾींदुसि। महिरबानी। थैंक यू वेरी मच सर, थैंक यू। मां भाउ मुरली खे गुज़ारिश कंदुसि त अचो, तव्हां रिप्रेज़ेंट था कयो असांजे ॿाहिरनि सभिनी खे, तव्हां अचो ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो प्यार जा, त उन खां पोइ सभिनी खे ख़ुदा हाफ़िज़ चओ। मां शुक्रगुज़ार आहियां ख़ासि करे असांजे हिन व्यास उमिरि जो, जंहिं असांजी एॾी इज़त अफ़ज़ाई कई। ॿियो तक़रीबन असांजा ॿार सभु ॻाल्हाए चुका आहिनि। महिरबानी। थैंक यू साईं वेरी मच। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी मंडल मचंदा रहंदा। अल्लाह साईं जी अमान में हुजो।